झंडोमरी रिपोर्ट औकाफमरी प्यारो लुंड लॻोट गुलाम हुसैन लुंड मां 40 ॾींहं पहिरीं नाबालिग निगर सहरा लुंड खे बाज़ हथियारबंदनि जी मदद सां अगवा करे वियो। वारिस हथियारबंदनि खां लिकी तालका प्रेस क्लब झंडोमरी ते दाहींदे ॿुधायो। मुंहिंजो नालो तालब हुसैन। असां आया आहियूं ॻोठ गुलाम हुसैन लुंड मां आया आहियूं। असां सां मसइलो इहो आहे त असांजी छोकिरी गॾे विया हुआ खादम वारा, खादम जा पुट, हिकिड़ो ज़ाहद, ॿियो वाहद, शाहद ऐं ज़ख्तियार हाजी जो। इहे छोकिरी गॾे विया हुआ। आऊं हिते हुअसि कोन, आऊं कराची हुअसि कम ते। तो मुंहिंजा ॿार पोयां अकेला हुआ। जॾहिं इहा मूंखे ख़बर पई, पोइ उन खां पोइ आऊं आयुसि घर। जॾहिं इहा मूंखे ख़बर पई त मूंखे घर वारनि चयो त चए हथियारनि जे ज़ोर ते छोकिरी खे खणी विया आहिनि। घर वारनि मूंखे ॿुधायो छोकिरी खे खणी विया आहिनि। पोइ मूं चङनि खे चयो, थाणे ते वियुसि, न को थाणे वारा था ॿुधनि, न को चङा था ॿुधनि। चङा चवनि था अॼु फ़ैसिलो कंदासीं, सुभाणे कंदासीं, परीं कंदासीं। हीउ टाइम गुज़री चुको आहे, अञा ताईं को फ़ैसिलो कोन्हे थियो। न को पुलिस को FIR या NC या का क़दम नथी करे। अॼु वरी पोइ असांजे राति विढ़ण आया असां सां जहिड़ो कयूं। राति जो मूंखे ॾींहं जो घटी में करे पोइ मूंखे छॾे ॾिनो। पोइ थाणे ते असां विया आहियूं, पोइ बि पुलिस असांजी नथी ॿुधे। पुलिस वंगारूं पई वहे, अलाए कंहिंजूं या वॾेरनि जूं या कंहिं चङनि जूं। महिरबानी कई असां सां इंसाफ़ कयो। असांखे रईस अब्बास चयो हो त तव्हांजो फ़ैसिलो आउं करियां थो, अॼु कंदुसि, सुभाणे कंदुसि, तव्हांजी छोकिरी तव्हांखे वापसि वठी थो ॾियां। न छोकिरी वापसि वठी ॾिनी अथसि, न ई को क़दम खयो अथसि, न ई को FIR थी आहे। हाणे महिरबानी करे असां सां इंसाफ़ कयो वञे, असांखे इंसाफ़ ॾिनो। मां छोकिरी जी मां पई ॻाल्हाईंदी आहियां। मेरी छोकिरी 28 तारीख़ अगवा थी गई है। उहा कंहिं कीती है ज़बरदस्ती नाल हिकु खादम जो पुट ज़ाहद, शाहद या वाहद ट्राइन हिकु खाम ते उनजो खादम दा न्याणा ॿिया भणेज इहो क्या नाला सी खादम दा भणेज ज़ख्तियार 5 ॼणे आहिनि। मुंहिंजी छोकिरी को अगवा कर काठ गए हले। मेरा घर वाला घर को नहीं, असां को ख़बर ही कान आई। भैया असां वाले नेठ कल असां नाल विढ़े ने झेड़ा की तने असां क्या साडी छोकरी खपे। अब्बास कणे गई से, असां इलाही मानिया कणे गए से, आके तू सारा फैसला कर छोकरी किनारे जैसे अन्या सुधा असां को छोकरी कानी मिली। जबरदस्ती नाल चा गए निकाह होंदा घटवाई ने छोकरी अन्या सुधा असां ॾिठी कानी। छोकरी मेरी बालक ही कानी 13 साल सी, 13 साल सी जाड़ी है। मेरे छोकरे दी भेणे जाड़ी है, जुड़वा जाए हन।